नाज़रीन ने दादू मां हाकिम मशहूरी की रिपोर्ट शामिल कंदासीं त दादूअ जे नेशनल ख़ुसा इतिहाद आल पाकिस्तान जे मरकज़ी सॾ ते दादूअ में ख़ुसा बिरादरी जे माण्हुनि हथनि में बैरर प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन मुमताज़ खोसो, मुश्ताक खोसो, वज़ीर खोसो, दिलबर खोसो ऐं ॿियनि मीडिया ॿुधाईंदे चयो आहे त खोसा बिरादरी जो वॾेरो रईस बहराम खान खोसो गुज़िरियल 25 ॾींहनि खां जैतमाबाद मां अगवा थी वियो आहे, जेको अञा ताईं धाड़ेलनि जे कब्ज़े में आहे। पुलिस बि हिन वक़्त ताईं ख़ामोश तमाशे बणियल आहे। 25 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि तहरीक न वरितो आहे। हिन चयो धाड़ेल हुकूमत खां एतिरा त ताक़तवर ऐं ॾाढा बहासर आहिनि जो मौसूम ॿारनि नौजवाननि ज़ईफ़नि खे बि हाणे बिरादरी जे वॾेरनि ऐं चङनि मुल्कनि खे सरियाम अगवा करे भुंग तलब कनि पिया। सिंध में अगरि अहिड़ो सिस्टम रहियो त पोइ असां पंहिंजे घरनि में ख़ैर महफ़ूज़ रहंदासीं। अगवाकार एतिरा ताक़तवर ऐं बाअसर आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वरितो वञे।